والصلاة والسلام على سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين صلاة سلام اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه أجمعين मेरा मोहतरम अजीज दोस्तों बुजुर्गों माता जी खिदमत में कलाम मुक़द्दस मां ज़िक्रिया तिलावत कइया सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक मां एक हदीस ता जी खिदमत में पढ़ी अज जो ही जलसो प्रोग्राम दरादर मोहतरम कारी शेर मोहम्मद साहब मदरसे जी तरफा जिन हुफ़ाज़ किराम कुरान शरीफ पूरो कयो उन्हनि जे दिस्तार फज़ीलत जे सिलसिले में ये अॼु ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल जलालुहु अमन वालो तव्हां सां सभिनी खे कुरान शरीफ खे ॿुधण सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां ॿिनि कमनि में हिकु ॿिए सां रीस कंदा हिकिड़ो उन माण्हू सां रीस कयो जंहिं माण्हू खे अल्लाह ताला क़ुरान वारी नेमत अता करणु फरमाई आहे। उहो राति ॾींहुं रब जो क़ुरान पढ़ंदो माण्हुनि खे ॿुधाईंदो थो केॾी महिल ॾिस त मदरसे में बच्चनि खे क़ुरान वेठो थो पढ़ाए, केॾी महिल ॾिस त सुबुह जे टाइम ते क़ुरान खोलियो माण्हुनि खे दर्स वेठो थो थिए, केॾी महिल ॾिस त जुमे जे बयान में क़ुरान खोलियो माण्हुनि खे वाइज़ नसीहत वेठो थो करे, वेठो आहे घर में तॾहिं बि क़ुरान थो वेठो पढ़े, वेठो आहे पंहिंजे दुकान ते तॾहिं बि रब जो क़ुरान थो वेठो पढ़े। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन माण्हू सां रीस अल्लाह को
फलाणो तुझो बानो अल्लाह तो उनके कुरान वारी नेमत अता करण फरमाई अल्लाह ओ रात दी तुझो कुरान तो पढ़ंदो ते माण्हू के बुधाइंदो थो ते अल्लाह मुखे भी ये कुरान वारी नेमत नसीब कर तबाब रात दी रब तुझो कुरान मादा खां पछां तो कना सा कुरान वारन वारी सकैया अज में बच्चा कुरान जा हाफिज थिया बुजुर्गन उन्हें मथे ते टोपी रखी रुमाल रखियो शफकत जो हथ रखियो दुआ घुरियो तमाम इन मजमे में सजे में उन्हनि जी इन दिस्तार बंदी के दिसी करे के अखन मां पानी हारे रब को दुआ घुरी त मुंजा अल्लाह मुंजे बच्चे के भी कुरान जो हाफिज गुरी असा दुनिया के कमन में रीस कंदा किंजो पुट मास्टर थी पियो मुंजो पुट मास्टर थी क्लार्क थियो मुंजो भी क्लार्क कंजे पुट के पट्टे वाली मिली तो मुंजो पुट भी थी दुनिया के कमन में असा रीस कयूं दीन के कम में न उन्हें जाते माता जी खिदमत में अर्ज किया दुनिया जो शयूं दुनिया जा बाग दुनिया जा बंगला दुनिया जो नौकरियों दुनिया जो सब कुछ सामान जो आरज़ी जेकर तो पुट के नौकरी वारो बनायो नौकरी मां बंगलो ठायो जमीन वरती जगयूं ठाराई पर जेरी माना इंसान से मथा मौत दींदो मरी वञण वारे टाइम ते न उन सां यो बंगलो गॾु हले सन ज़मीन गॾु हले सन गाॾी गॾु हले सन जायदाद गॾु हले जहाँ बंगले ते करोड़ रुपया तो खर्च उन्हें खां बाद में हिकड़ो माण्हू असां शहर दे भजाईंदा आहियूं बाबन बाज़ार मां कफन वठी आओ वो जेको माण्हू कफन वठण वेंदो आओ दुकानदार खे चवंदो बाबा असांजे ॻोठ में फोतगी थी वई आओ असांखे कफन जी ज़रूरत आहे उहे दुकानदार कफन जी थैली ठाहियूं उहे ठाहिनि जा ॿ चादरूं हिकिड़ी साबुण जी चकी हिकिड़ी अतर जी शीशी हिकिड़ी धूप जी जेको पुड़ी उन में बंद कयूं ठाहिनि जाओ जेॾी महिल कफन वठण वेंदा आहियो त उनखे चवंदा आहियूं बाबा कफन ॾे पर कॾहिं असां तव्हां उनखे ईअं न चयो हूंदो त असांजे ॻोठ जो वॾेरो फोत थी वियो आहे अबा वॾेरो असांजो पोस्ती खां सवा कपिड़ा कोन पाईंदो हो जंहिंजे करे असांखे पोस्ती जो कफन खपे कॾहिं असां उन दुकानदार खे ईअं कोन चवंदा आहियूं असांजे ॻोठ जो सेठ साहब फोत थी वियो आहे उहो काटन खां सवा कपिड़ा कोन पाईंदो जंहिंजे करे असांखे काटन जो कफन खपे दुकानदार खे चवंदा आहियूं बाबा फोतगी थी वई आहे कफन ॾे पोइ कफन ठहियो पियो आहे उन कफन जी क़ीमत घणी चोकुल 2000 हाणे तोवारे रह सके तोवारे भोतार के तो छोकरे के नौकरी जला भजाए हलाल हराम इकट्ठे करे बंगला जायूं जमीनूं हाणे ने सॼी मिल्कियत मां उनके हिस्सो घणो मिलियो करोड़ वारे बंगले मां 100 एकड़ जमीन मां करोड़ वारो दुकान 50 लाख वारी गाड़ी उन मां हिस्सो इनके घणो मिलियो सॼो वर्षो 2000 वारो
कुछ खयई सब पर अजीज दोस्तों जमानू कुरान सां ताल्लुक रखो कुरान सां जिंदगी लगाई रिज़्क़ जेको अल्लाह बाने जो खलक़ो दुनिया में मिलंदो उघाड़ो केर कोन थो घुमे भुखियो केर कोन थो घुमे बार पतरे ते उसमी केर कोन सुतो पियो आओ हल्की सल्की झूपड़ी रब जो सभिनी खे अता करण फरमाई आओ सादो सूदो कपड़ो भी अल्लाह जो दुनिया में सभिनी खे बनायो आओ रिज़्क़ रोज़ी भी अल्लाह के शादी के जी अल्लाह जो सभिनी के खाराई आओ गरीब भी दुनिया में जिंदगी गुजारे दो अमीर भी दुनिया में जिंदगी गुजारे दो पर जन दुनिया में मानू वींदो दुनिया तो संगत कान लंदी पर जन दुनिया दे अंदर कुरान सां ताल्लुक पंहिंजो जोड़ियो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे कुरान जो न सां कब्र में भी गॾु त पुलसरात ते भी गॾु हूंदो त जन्नत जे दरवाज़े ताईं कुरान जो माल माल को न लंदो औलाद को न लंदो सब छड़े आजा अल्लाह कुरान में तो फरमाया मिन्हा खलक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा कुरान में तो फरमायो दुनिया वारो साते दीता जी वराई साते तवां जा नाज़ न खराब साते दी तुझी जो को तकबर या कर अल्लाह फरमा तो मात तवां के न मिट्टी मां पैदा कर फरमायो आओ अज हमरा मिट्टी जी पैदाश मारो वो दुनिया जे नशे में आओ रब दीना फरमानी तो गुर वो जे नशे में आओ रब दीना फरमानी तो गुर वो जवानी जे नशे में आओ रब दीना फरमानी तो गुर अजीज दोस्तों अल्लाह कुरान में तो फरमात माता के मिट्टी मां पैदा कयो तवां मिट्टी जी पैदोश वरी हिकिड़ो ॾींहुं थींदो मौत जो मज़ो चखाए मोटाए वरी असां छाजी पैदाश आहियूं तामाको हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको कराची जी स्टील जे मिल मां बाहि असां वठी आया आहियूं हे स्टील जो आहे अहिड़ो माण्हू गांव में आहे ते बाबा असां लाहौर जी जेका लोह वारी मिल आहे जिथे गाडर टी रठंदा आहिनि हे असां उतां ख़रीद करे आया आहियूं मिट्टी जी पैदाश माण्हू करे दुनिया में रबांदी हाणे असां दुनिया में अचण खां बाद में असां खां आखिरत वर विसरी वई रब विसरी वियो रात दी दुनिया दे अफसोस असां पंहिंजे बच्चन जी जिंदगी तबाह बर्बाद करे छॾी आहे दुनिया जे लालच पर दुनिया जे लालच में असां बच्चन जी जिंदगी तबाह त कई पर उन्हनि मां किन खे दुनिया मिली किन खे दुनिया बकान मिली रुली पिनी छोरा पढ़िया अल्लाह कुरान में तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम अल्लाह कुरान में तो फरमायो ईमान वारो तहां पाण भी बचो जहन्नम जी बागां जे औलाद
बच्चन के भी जहन्नम जी बागा बचायो असा मुसलमान कलमे बाणा वारा खुदायो असा पान भी जहन्नम जी बागा बचाऊं असा जा बच्चा भी जहन्नम जी बागा बचन वो केड़ो रस्तो आ वो केड़ी तालीम आ वो केड़ो जगो आ जे करे असा बचूं असा जा बच्चा भी जहन्नम जी बागा बचन अजीज दोस्तो कुरान वारी तालीम को सवा यो को रस्तो ही कोने को जो असा तमा जहन्नम जी बागा बचाऊं अज मुसलमान दुनिया की लालच में अची गुर क्या होटल जो बेरो पंहिंजे बच्चे के बिहारियो 100 रुपए जी लालच में सजो ॾींहुं मुसलमान जो बच्चो होटल जो बेरो आ गोप तो साहब कंदो दे टेबल के पोचो वणंदो तो दे कह मुसलमान पंहिंजे बच्चे के 100 रुपए जी लालच में वडेरे जे बंगले जो नौकर बिहारे छॾियो उन्हनि जे कुतनि नहीं गधा नहीं घोड़न थी वेठो तो खिदमत करे उन्हनि जो अगन नहीं किन वेठो तो मारे मां तव्हां खां पुछां तो इन्हनि बच्चन जी जो को जवाबदारी कंदे आ इन्हनि खां किथों पुछा थींदी जो दीन खां परे महरूम करे तो न के बेदीन नहीं बेनमाज़ी बणा अक्सर करे बार ता गिचन में दिसो जोआ वांदा रोलंदा होटलन ते हुत तालीम कलमो या जवाबदारी कर दिया पंजे बच्चन के संभालन जी तरबियत दीनदार या उन्हनि खे निमाज़ी करणी या कंहिंजी ज़िम्मेदारी अबे असां कना पंहिंजे ॿारनि जी संभाल लदी आहे ना जो ॿार छा था कनि काॾे विया मदरसे जी तालीम पढ़ायूं पिया मदरसे वारा मुफ्त में छोकरो जेकन पाण नथो अचे उन जे माइटन जे जेकन न्यापो तो कजो वने तो बाबा तुझो छोकरो मस्जिद दे कुरान पढ़ण कोन आयो उन जो पी मां जवाब कड़ो था छडीस सही छोरो आ चंड्रो निभागो वडी धूड़ असां कुरान में थी आई पढ़ाई आई जगह स्कूल न वने उन जना ये चौके धूड़ पाए सुबह सा हमरा निंद्र माई मुर्सदी फिटी विंदी सुबह सा उठंदा उनन जा नाश्ता उनन जी चायूं उनन जी ड्रेसूं उनन जा किताब तैयार छोकरे के तैयार कंदा पोरी मोटरसाइकिल ते खणंदा पोरी स्कूल जे दर ते छडेंदा वरी सही मना असेंबली खां अगे छोकरो गेट ते पहुचे मता गेट बंद थी वने जेकन कदा तुजो छोरो एकड़ो देखन देर करे मास्टर न्यापो करे बाबू बंदे से हाल पियर कुरान तालीम में धूड़ छड्डी से नहीं नतो अजे चंद्रो छो अजीज दोस्तों क़यामत जदी इन बार जो तको पछा बच्चन के दीन पढ़ायो पहला औलाद जो हक छाए अबे अमाते नालो सुठो शरीयत मुताबिक उन्हें खां समझ लायक थे तो दीन कलमा नमाज रोजो जिक्र दुआओं ओए से करो अबे हमारे असां वटि वरी रवाज छाए थोड़ो बार समझ लायक थींदो डार के टड़ा बार सिंह वे थी थेलो बखणी कोंदो सके पुछूं इंग्लिश अजीज दोस्तों बच्चन के तां जे मथा औलाद जो हक तू पांजी जिम्मेदारी पूरी कर अगते उन जो नसीब
कम अज कम बच्चे खे दुआऊं अचन कलमा अचन नमाज अचे दुआ अचे वुज़ू अचे फकाई अचे पलीती की खबर पवे जायज नाजायज की खबर पवे मुसलमान ओई न मादा जी खिदमत में आयत पढ़ी अल्लाह कुरान में तो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह कुरान में तो फरमाए ना कुरान के रब फरमाए तो नाज़िल कर फरमायो अल्लाह जो ही कलाम रब फरमातो तो नाज़िल कयो उन खां बाद में अल्लाह तो फरमाए ना कुरान जी हिफाजत जो ज़िम्मो भी रब फरमाए तो मां पान खणी छॾियो तो जेको अल्लाह जो कुरान जी हिफाजत कराए जिनकी रब ही कुरान वारी नेमत जो नसीब करे जंहिंखे रब घुरे जिनजे बच्चन जे लाइ अल्लाह पंहिंजो गुआ घुरे उन्हनि खे नसीब पर जिनजे लाइ नथो रब घुरे दुनिया ॿार जो धिकाई था जिखो इबादत करा वडन माण्हुनि जा ॿार न पढ़ंदा तो वडा माण्हू उनके वडी ड्यूटी खपे विचोले तबके जा माण्हू हाणे उहे भी थोड़ा सियाणा थी विया आहिनि जे बाबा पिनी सिनी न कंहिं स्कूल में प्राइवेट गरीबन जा ॿार उहे ईंदा आहिनि मदरसे में मजदूर जो पुत्र बकरार जो पुत्र हारी जो पुत्र मिस्कीन गरीब जो मदरसे में ईंदो ये कुरान वारी नेमत वरी अल्लाह उन गरीबन ने मिस्कीनन ले मजदूरन जे ॿारन के रब नसीब कई गरीब जो मजदूर जो पुत्र शेखुल हदीस गरीब जो पुत्र मुफ्ती गरीब जो पुत्र आलिम गरीब जो पुत्र हाफिज गरीब जो पुत्र कारी वो मुसल्ले से बीठो आ वडेरो सरदार भतार मजदूर जे पुत्र जे पुठो पे पास जिगे रब गोरे वध में वध थोरो घणो जेकरा हुंदो वास्तो बोलन सायदाना त पो वरी छा कंदो मदरसे में पो ॿार खे कोन छॾींदो सही ट्यूशन दे वजो असा जे घर मौलवी के चंदा ट्यूशन दे हाने यो तुझो बार कुरान शरीफ पाण जे ला मदरसे में लायक ना है जो मदरसे में जो कुरान पढ़े ओ ते ट्यूशन तो कुरान जो कदर इयो स्कूल दे कीअं पहुचाई स्कूल दे खणी पहुचाया आयो ते मास्टरन वट कुरान जी तालीम जे ला सही बोले साहब ताली खिदमत दी कंदा से अच जो घर असा जे ट्यूशन दियो अजीज दोस्तों कदा भी पांजे बच्चन के एडो जो को कुरान जी तालीम पे लगयो मदरसे में मोकलियोस वने उते तालिबन सा गड वे कंदे ते वे कुरान पढ़े कुरान सीखे पांजे बच्चन के मदरसे में अजीज तो जे का अल्लाह हिफाजत कराए गरीबन जे पार हुजूर फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम सजी दुनिया में खैर माना भलो केर हुजूर तो फरमाए तम्हा सा जे कना के भलो चऊं तो चयो मुंह चयो खुशामद कई से वडेरो नडेरो फलाणो टीरो वाह 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 पर भलो उहो आ जगे हुजूर हुजूर अलैहिस्सलाम दा फरमान खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम मुझे हुजूर सोने फरमायो सजी दुनिया में भलो भले
सबनी का बल्लो सबनी का बल्लो सबनी का बल्लो हुजूर तो फरमाए वो इंसान जो को कुरान सिखे जो को सिखारे एकड़ो कुरान पढ़ाए तो वेठो ॿिया कुरान सिखन था वेठा मुझे हुजूर सोने फरमायो ता के जेकना भले में भलो इंसान दिसणो तो उन जी वनी ज़ियारत कयो जो कुरान सिखने सिखा खैर हुआ भले में भलो वो ता पांजे बच्चन के भलो कराण चाहंदा कुरान पढ़ाइंदो दीन पढ़ाइंदो मुबारक तो जामा उन बच्चन के जेके हिन वक्त दस्तार बंदी करे विया उन दे वालिदैन के उन दे उस्तादन के जिन मदरसे सा ताउन कयो उनन के भी उनन अमरन जिन ड्रगड़ियों पचाए मोकलियो उहे भी मुबारक जो हकदार जिन मदरसे सा 5 रुपए जो ताउन कयो उहे भी मुबारक जा हकदार छो तो उनन जे तालीम में उनन जो हिस्सो आ मुजी दुआ है अल्लाह सीता सा सभी जे अचन वेण बुधण के कबूल मंजूर मकबूल फरमाए अल्लाह से ता सबनी के पांजे बच्चन के कुरान पढ़ाण दी दीन पढ़ाण दी तौफीक नसीब अता फरमाए असा जे बरादरन काए साईं कारी शेर मोहम्मद सा जे भी अजो इन जलसे में या मदरसे में जे भी ताउन कयो अल्लाह उनन जे सब के खैरात के कबूल फरमाए उनन जे रिज़्क में माल में बच्चन में अल्लाह से बरकत फरमाए इन्हीं जहान जो भलाइयों में बरकत अता फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहिम व अला आल इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद अल्लाह से असा सबनी की कमियों को तायूं माफ फरमा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा अल्लाह से जेके भी तुझे हिन कुरान शरीफ जी महफिल में वेठा अल्लाह सा सबनी ते पंहिंजो रहम फरमा अल्लाह सा सबनी जो कदम को तायूं माफ फरमा अल्लाह ते जेके भी तुझा बाणा वेठा सबनी के रब से नमाजी बना अल्लाह से सबनी जे बच्चन के कुरान वाली नेमत नसीब कर फरमा अल्लाह जेके तुझा बाणा कुरान शरीफ पढ़िया हाफिज जान अल्लाह उनके आलिम बनजन जी तौफीक नसीब अता फरमा अल्लाह ने वधिक उनके इल्म पढ़न जी तौफीक अता फरमा अमल करण जी तौफीक नसीब अता फरमा अल्लाह सा दुनिया अल्लाह से सा के दुनिया के फितनन को फसादन को रब से पनाह नसीब अता फरमा कब्र के अजाब को बचा जहन्नम के बाग को नजात नसीब अता फरमा जन्नतुल फिरदौस में आला मकाम नसीब अता फरमा रब्बना आतना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना व किना अज़ाबन नार या हय्य या कय्यूम रहमतक नस्तगीस या हय्य या कय्यूम रहमतक नस्तगीस रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।